सेवण मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में ट्रांसपोर्टनि किरायो न घटायो। पेट्रोल जे क़ीमतनि में घटिताई थियण बावजूद भी ट्रांसपोर्ट पंहिंजे मर्ज़ीअ जो किरायो वसूल करण लॻा। सेवण खां दादू ताईं जेको किरायो 200 रुपया वसूल कयो पियो वञे, उहो किरायो तेल जे क़ीमतुनि में घटाई जे बावजूद भी ट्रांसपोर्टर दादू खां सेवण जो किरायो न घटाए रहिया आहिनि। ज़िले इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण किरायो घटि कराइण में बिल्कुलु नाकाम नज़र अची रही आहे। ट्रांसपोर्टरनि सेवण खां हैदराबाद ऐं कराची जो किरायो जेको वधायो वियो हुयो, उन किराए खे घटि न करे रहिया आहिनि। जॾहिं त हुकूमत पाकिस्तान तेल जूं क़ीमतूं घटायूं आहिनि, पर पोइ बि ट्रांसपोर्टर किरायो न घटाए रहिया आहिनि, जंहिं करे मुसाफ़िर माण्हू या वरी नौकरी कंदड़ मुलाज़िम सख़्तु परेशान आहिनि। सेवण जी अवाम ज़िले इंतज़ामिया जाम शोरो ऐं तालका इंतज़ामिया सेवण जिन खां मुतालबो कनि था त ट्रांसपोर्टरनि सां मीटिंग करे उन्हनि खे किरायो घटि करण लाइ हुकुम कनि। जेकॾहिं ट्रांसपोर्टर उन्हनि जो हुकुम न मञनि त पोइ उन्हनि ट्रांसपोर्टरनि जे ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वञे ऐं सेक्रेटरी ट्रांसपोर्ट खाते सिंध खे ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ लिखियो वञे। हुकूमत पाकिस्तान खे घुर्जे त डीज़ल ऐं पेट्रोल जे क़ीमतुनि में अञा बि घटाई आणनि त जीअं किरायनि में कमी अची सघे ऐं अवाम खे सफ़र करण लाइ परेशान न थियणो पवे।